नाज़रीन, हैदराबाद में बदअमनी चोट चढ़ी वही है। कासिमाबाद में ॾींहं ॾिठे जो शहरी खां मोटरसाइकिल फुर करण वारी वीडियो महरान टीवी हथ करे वरिती आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, तफ़सील ॿुधाइजो। जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद आसपास वारनि इलाइक़नि में स्टेट क्राइम में वाध अची रही है, जॾहिं त कासिमाबाद में मजबूरी तौर ते रोज़ाना जी बुनियादनि ते 3 खां 4 वारदातूं थियनि थियूं। हिकु हफ़्ते अंदरि 20 खां 25 फुरनि, धाड़नि ऐं चोरियुनि जूं वारदातूं पेश आयूं आहिनि। जॾहिं त कासिमाबाद में ॾींहं ॾिठे खां हिकु शहरी खां यरगमाल बणाए मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदनि जेका रोक रक़म आहे, मोबाइल फ़ोन्स आहिनि, उहे उन खां फुर कयूं आहिनि। जेके CCTV फुटेजिस आहिनि उहे मेहरान टीवी हथ करे वरिता आहिनि। जॾहिं त स्क्रीन ते नज़र ईंदड़ ही जेको इलाइक़ो आहे, इहो कासिमाबाद थाणे जी हद वारो इलाइक़ो आहे, जिते ॾींहं ॾिठे जो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हिकु शहरी खे यरगमाल बणायो आहे। हुनखे तशदुद निशानियूं बनाइण सां गॾु हुन खां मोबाइल फ़ोन ॿी रक़म जेका आहे उहा फुर कई आहे। जॾहिं त मजमूई तौर ते थींदड़ वारदातुनि जी रिकवरी लाइ पुलिस तरफ़ां कंहिं बि क़िस्म जा कैब जो इंतज़ाम न कया विया आहिनि। जॾहिं त कासिमाबाद समेत जेके ख़ासि करे जेकॾहिं भिटाई नगर थाणे जो ज़िक्र कबो त उहा कासिमाबाद में भिटाई नगर में वॾे तादाद में फुर ऐं धाड़नि जा वारदातूं पेश आयूं आहिनि। जॾहिं त मार्ट मां पिणु फुर थी केतिरा ई CCTV फुटेज पिणु पुलिस खे मौसूल थिया आहिनि, पर अञा ताईं पुलिस तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई आहे, जंहिं सबबु शहरी जेके आहिनि उहे अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।